अची वियो मीर खान? हाँ, मां अची वियो। बाबा के आजाद कर। संतरे। जी सर। चलिए बाजी के। यस सर। जोशमान होशमा कमोट अजू वारनि जी इहा मजाल खानू जेस ताईं उन्हनि जो रत न वहंदो उहे कोन सुधरंदा। समझा पियो अचर समझा पियो। अधे वॾे खां पुछण ॾे पोइ जेको हुकुम कयई तूं छा थो समझी त खानू पोइ ते हटंदो? अदा छा चवंदो त पुछण आया हो ॿ टे लेटायूं न आयो। अचर अजूअ जबार वारनि खे लेटाइण में देरि कोन लॻंदी पर पोइ अधे वॾे खां पुछणु ज़रूरी आहे। ठीक आ, कंहिं माण्हू खे मोकिल त अदा वारनि सां मिली अचे। मोकिलियो था हाणे आराम कर। मीर खान तो इंस्पेक्टर दाऊद सां वेर पिरायो आहे। जे तोखे खारे न छॾियमि न त मुंहिंजो नालो बि दाऊद खान न आहे। दाऊद सुठो इन्हीअ में अथई, टॉर्चर करे मारे छॾ। जे मां बची वयुसि न त पोइ तुंहिंजो मुश्किल आहे। इंस्पेक्टर दाऊद खे तो धमकी नी? धमकी न थो ॾियां तोखे, सच थो चवां। तोखे मुंहिंजे घर जो दर टपण जी ज़रूरत कीअं थी? दाऊद मां तुंहिंजा इहे पेर वठी छॾींदुसि जेके मुंहिंजे घर जी चावट जी तरफ़ थिया आहिनि। मां तुंहिंजा इहे पेर वठी छॾींदुसि दाऊद जे मां तो बची वयुसि। वठोसि त हिन जूं मन मस्तियूं न आहियूं।
संगत के अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खुशई मास्टर जन्मदिन खुशयो। दुआ लगी पया जुमा खुश आं। दुआ दुआ अल्लाह जे लखे सान। जुमन केड़ा हाल थी? सफ़ा दुआ। देख पर भला चाय पीवी। तहां मुखे मुफ्त में रेल गाड़ी वठी जो न, उहा बि मां वठां। चाय जो नमूनो थी वने। खोड़ चाय जुमा खोड़। चाय में मां गोचा। असल चाय में विंचारे छजाए। हाँ यार जुमे जी खिदमत कयो। तहां जे केस में खास शाहिद है। यार जुमे जा थोड़ा न साथे। ऐसा ना जियो जुमे के चाय पियार हाजिर था हाजिर। हलो दा आओ तो तालो ना। तहां काडे? यार जुमा पाण के देर थी वई आहे। असा हलऊं ता। अधो अधो नाराज थींदो। ठीक है भली वञो। का गाली काने का। हाणे मां चाह के इए खाईंदुसि जीअं पेट वारी मेह खड़ ॾारो कटी खाईंदी आहे। खड़ कोप जल्दी कर। ये खबर मास्टर खुश लॻो पियो ही न। अल्लाह जी मेहरबानी है दुआ है जुमा। हेॾे बा एहसान वारो कर चाह प्यारी यार जल्दी कर नमूनो। हाँ जुमा हाजिर हाजिर अचे। यार जुमा तो ये बुढ़ो कम किए कयो? अड़ी केड़ो बुढ़ो कम है? बराए ने झेड़न में वते तो शायद दी तो। अरे यार गोठ जी गाल है पो छा थी पियो नमूनो कंदासूं बा। मीर जा पादर कोन लगा थई तडे तो लय करी। अरे हल मास्टर है मीर पादर हण जो माने घरऊ तो कमा। वक्त आयो तो बुधाइंदो साईं जुमा। पो चौंदे तो मास्टर सच चौंदो हुयो। अचे जुमा पियो चाहे ऐं थी शाहिदीअ लाइ तयार। ॾाढी गरम आहे। ठारे पी न जुमा ठारे पी। तक लगी पिया शादी लाइ हलणो आहे। मुलाकात आई थी। अस्सलाम वालेकुम। केड़ा हालत है? अल्लाह जा एहसान आहिनि। तव्हां ॿुधायो। मुंहिंजा हाल तुंहिंजे साम्हूं आहिनि। कर ख़बर कीअं ॼण थियो? ॻोठ ॾे त सभु ख़ैर हो न? अचर मोकिलियो आहे चए पोइ त अदा खां पुछी अचो त असांखे छा करिणो आहे। अञा ॿार आहिनि। केतिरो सम्झाईंदो रहंदो मां उन्हनि खे केतिरो सम्झाईंदो रहंदुसि। अलाए कॾहिं सम्झंदा इहे। वरी बि मीर खान तो अॻियां ॿार ई आहिनि। वञी खानू ई हाजर खे चओ त जुमे जो वञी को बिलो कनि। हिन हाज़ुरीअ ते जुमे जी ज़बान न खुले। जे खुले त असांजे हक़ में खुले। मीर ॿियो को हुकुम? ॿियो हुकुम इहो आहे त चई छॾिजांसि का सुका ऐं अहिड़ी जाइ ते हणजनि जे जुमो ॾेखारे न सघे। हिन ते जीअं जुमो बयान मटाए ॿी जल्दबाज़ी का बि न कनि। ईअं ई थींदो मीर खान। अचण ॾे मूंखे तूं ॿाहिरि। जब्बार वारनि खे मां इहो ॿुधाइण थो चाहियां त मीर सां वेर पाइण जो अंजाम छा थींदो आहे। जे जब्बार वारा पंहिंजो घर छॾे वञी ॿियनि में न लिखिया त मुंहिंजो नालो बि मीर ख़ान न आहे।
बाबा चाचे परियल ॾा थी अचो आहे अॼु न पुट सुभाणे थी ईंदोमांसि अदा सुभाणे हाज़िरी बि त आहे न रजब ऐं जुमे खे ॿुधाए छॾियो अथव हा अदा जुमे खे ॿुधाए छॾियो अथमि बाक़ी इहो रहियल आहे रजब अदा रजब मूंसां मिलियो हुयो मूं हुनखे ॿुधाए छॾियो ॿिन्हीअ खे सुबुह सवेल वठी वञिजो हा अदा जुमे ते एतबार न कजो बा बाबा साईं जुमो पको माण्हू आहे अञा बिना रजब ते शक सम्झ जुमो चए पियो त कुझु बि थी पए पर मां शायदि कोन फेराईंदुसि अलाह चङाई कंदो बा अरे माजी तू अरे माजी कैसे माजी तू बढ़िया पैसे किथे वरी कोई अरे माजी दिने शादी हां न माजी ठीक दादी तू मां शादी कोन दी तू जवान तो बिस्किट छॾियो मूंखे कसम थो जवान पोड़ियुनि जो मूंखे छॾियो आचरे खानू ॾाढा भला आयो हा इन जे करे त तोखे छॾियूं था जे सुभाणे बयान न मटाई तो वण सां ॿधी मकोड़ा न छॾिया मैं तो मुंहिंजो नालो बि खानू न आहे खुदा जो कसम मां बयान मटाईंदो मैं ये समझा न बयान मटिजी वियो नमूने सां मटिजी वियो हा ॿुधाए त छा चवंदे मैं जज जी अॼु कसम खणी वींदुसि त अॼु वारनि मूंखे पैसा ॾेई मां शायदि ॾियारी आहे न बन याचर बेकसूर न हा बा शाबाश जे सुभाणे इहो बयान न ॾिनी हे जेके टंगू थी न भगल हूंदी भगल हाणे मां खणी वञा हाणे मां वरी छा थियो ॻाल्हि ॿुध आख़िर चक्कर लॻा हिकिड़ो बैठी चारी अरे जे सुभाणे बयान न मटाई न त टंगू भगल हूंदई मां सम्झीसि मुंहिंजा वॾा आहियो मुंहिंजा बाबा आहियो मुंहिंजा अबा आहियो हाणे कुझु बि कोन थींदो नमूने सां मूंखे छॾियो हल हल मोटिया खण पंहिंजी हल सिधो थी वरी खान मुंहिंजी इज़त वाट कई अथव आराम नथो अचे छा हाणे मूंखे आराम तॾहिं ईंदो जॾहिं मां तुंहिंजो आराम बर्बाद कंदुसि तूं मुंहिंजो आराम छा बर्बाद कंदे तूं अलाह अलाह करे आराम करण जी सोच रात काफ़ी थी चुकी आहे मां शिकारी आहियां ऐं शिकार शींहं जो कंदो आहियां दाऊद खान इन करे रात मां सुजाग रहंदो आहियां ऐं ॾींहं जो
आराम कंदो आहियां, पर मुंहिंजो तोसां इहो वाइदो आहे, हाणे जेकॾहिं मां रात ईंदी तुंहिंजो आराम बर्बाद न कयो त मुंहिंजो नालो बि मीर ख़ान न आहे। मीर खान उहे ॿिया हूंदा जेके तोड़ो झुकिया, जे मूं तोखे न झुकायो न त मुंहिंजो नालो दाऊद खान न आहे। अहिड़ा कई नाला मां सुबुह जो खाई नाश्ते में हज़म करे छॾींदो आहियां। तूं कहिड़े बाग जी मूरी आहीं? ऐं मां तोखे सलाह थो ॾियां त राति जो आराम कर। अॼु खां पोइ तुंहिंजो आराम बर्बाद हूंदी, ऐं मां सुकून जी निंड सुम्हंदुसि। ॿुधई? कमदार जी 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 बोता कमदार तुंहिंजी जीजा जो हुकुम आहे त मां ॿी शादी कयां। बोतारे या त मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई अथव। असुराम खणण ॾियण खां वठी पोइ सोचां, पर तव्हां सां ॻाल्हि न पियो करे सघां बाबा। हा कमदार ॿी शादी बि लाज़मी आहे। बोतारे अल्लाह कंदो तूं हयात रहंदे मुंहिंजी हयाती बि तोखे मिलंदी, पर ख़ुदा न ख़ासि बाबा जे न कुझु थी पियो त तूं वारो भाउ आहे न वॾो, इहो सॼी मिल्कियत जो कब्ज़ो कंदी आहे भाउ। भाउ आहे ज़ालिमा त छा थी पियो? बोतारे आउं ईअं नथो चवां त को तव्हां मिल्कियत हुनखे ॾियो या न ॾियो, पर इहो सोचियो अथव बोतारे त जीजा जो छा थींदो? कमदार इन ई करे त सोचां पियो त ॿी शादी कयां, न त अदा पंहिंजी मिल्कियत जियां मुंहिंजी मिल्कियत बि हड़प करे वेंदो। बोतारे इन खां वधीक नेक कमु ॿियो कहिड़ो? देरी न कयो बाबा, असुल जल्दी कयो। रहते हो खैर थी? खुश होने जमाल। बता ना हुकुम के तो गोठ में ताजरा संगई का चांचे क्या? कमदार जी जी कमदार पहिरियां इहो पतो लॻाए त ही छोकिरी कंहिंजे नाले त नाहे थियल? इहा छोकिरी हा बता था पसंदि आहे त हुकुम कयो, वधीक तव्हां कमदार ते छॾे ॾियो। हा पाणे तो पर तव्हां खां वधीक को ॿियो रिश्तो को थी सघे थो छा?